कीरत बाबाणी पाण ऐं संदसि पत्नी सविता। सुबुह जो पंध ते वञणु संदसि नियम आहे। कॾहिं मुनो कलाक, कॾहिं कलाक। घर में पहुची पाण ऐं संदसि पत्नी गॾिजी चांहि पीअंदा आहिनि। उन बैदि हूअ पंहिंजे घर में ऐं हू पंहिंजनि मशगूलियुनि में। संदसि 3 पुट ऐं नूंहरूं पोटा पोटियूं पिणु बम्बई में रहंदा आहिनि, पंहिंजनि पंहिंजनि घरनि में। हीअ आहिनि कीरत बाबाणी जा लिखियल ऐं तरतीब ॾिनल किताब, जिन में संदसि आत्म कहाणी जा 3 जुल्द आहिनि। कीरत बाबाणी जी लाइब्रेरी में सिंध ऐं सिंधियुनि ते केतिरा ई किताब आहिनि जे हू वर वर पढ़ंदो आहे। सुबुह खां शाम ताईं पढ़णु ऐं लिखण ई संदसि मशगूली आहे। ऐं हीअ आहिनि संदसि मान ऐं सन्मान में मिलियल शील्डूं ऐं ट्रॉफियूं। कीरत बाबाणी ऐं सविता जो कुझु साल अॻु निकितल फोटो। कीरत हूअं त हमेशह असां पाण में पे गॾजंदा रहिया आहियूं, कॾहिं सेमिनार में, कॾहिं सभा में, कॾहिं अदबी क्लास में, चाहे घरनि में। अॼु हिकु निराले नमूने में पाण में गॾिया आहियूं, छाकाणि जो हिकिड़ी कैसेट ई ठहे थी तव्हांजी त्रिमूर्तीअ जे बारे में, ऐं उन जी हिकिड़ी पंहिंजो विख्यात प्रख्यात तूं बि हिकिड़ी मूर्ति आहे, उन जे बारे में थोरी ॼाण जीअं ॿियनि खे मिले त असां पाण में थोरो ॻाल्हाईंदासीं। भले भले। त पहिरियों सुवाल मां जेकर तोखां इहो पुछां त जंहिं कुटुंब में तुंहिंजो जनमु थियो ऐं जिते तुंहिंजो नंढपण गुज़रियो, उन कुटुंब चाहे उन नंढपण जे बारे में कुझु ॿुधाईंदे? असांजो कुटुंब या परिवार मध्यम वर्ग जे दुकानदारी क्लास मां हो। असीं हिकिड़े तमामु नंढड़े ॻोठ में, जंहिंजो नालो मोरो इलाइक़ो हो, नवाबशाह डिस्ट्रिक्ट में, उन में रहंदा हुआसीं। ऐं उन ॻोठ में 10-15 घर हिंदुनि जा हुआ ऐं बाक़ी 100-150 घर मुस्लमाननि जा हुआ। अच्छा। असांजी दुकानदारी हुई, तंहिंजे करे घणे भाङे जेके बि ॻोठ जा माण्हू हुआ उन्हनि सां असांजो प्रेम हो, छाकाणि कंधो वग़ैरह उहे असां खणंदा हुआ, दुकानदार। ॿियो वरी असांजो हिकिड़ो चाचो हो जेको पासे में हिकिड़ो जंगल हो, उन मां लकड़ियूं जो ठीको खणी ऐं उन मां कोयला ठाराए ऐं शहरनि में विकिणंदो हो। त मां कॾहिं कॾहिं उॾाए वेंदुसि ऐं कॾहिं कॾहिं हिते हूंदुसि। असांजे कुटुंब में 5 भाउर हुआ ऐं हिकिड़ी भेण हुई। मुंहिंजो जो पीउ हो सो वॾे में वॾो भाउ हो ऐं उन खां पोइ ॿिया 4 भाउर हुआ। नंढे हूंदे या 3-4 सालनि जो मसो होसि त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो। पर उन जी मूंखे एतिरी सांभर कोन्हे ऐं मूंखे इहो बि ख़बर कोन्हे त उन वक़्तु मुंहिंजो रद अमल छा हो। तंहिंजे करे जेको ॿियो मुंहिंजो चाचो हो, मुंहिंजो उन सां नींहुं थी वियो। मां ॼण उनखे बाबा बाबा करे चवंदो हुउसि ऐं उहो मूंखे गॾु सुम्हारींदो हो। अच्छा अच्छा। पोइ हिकिड़ो वाक़ो अहिड़ो थियो, शहर में असांजे ॻोठ में तमामु घणो अमन अमान हो, शांती हुई। पर हिकिड़ो अहिड़ो दुखदायक वाक़ो थियो जो तव्हांजे कुटुंब सां? हा, असांजे कुटुंब सां हिकिड़ो तमामु निहायत हैबतनाक हिकिड़ो वाक़ो थियो, जो हिकिड़ी राति जो चोर असांजे घर जे भरिसां जेका ओताक हुई, जंहिंमें मुंहिंजा 2 चाचा सुम्हंदा हुआ, हिकिड़ो उहो जंहिंखे मां पंहिंजो बाबो करे सम्झंदो हुउसि, उन्हनि ॿिन्ही खे क़तल करे हलिया विया। ऐं बाक़ी दुकान क़तल बसि खून करे हलिया विया ऐं दुकान मां माल खणी विया। बाक़ी जेको माल बचियो उनखे तीली लॻाए विया। त उते शहर में
दहशत ॻोठ में दहशत थी वई ऐं हिंदू जेके हुआ से सभु पंहिंजा घर छॾे ॿियनि आसे पासे में भॼी विया हलिया। असांजो जेको हुयो सो बि घर लॾण लाइ तयारु थियो। वॾेरे घणेई मुंहिंजे चाचनि खे ज़ोर भरियो त भई तव्हां न वञो, असीं चोरनि खे पकड़ींदासीं ऐं तव्हां हिते ई रहो। पर छाकाणि त डपु एॾो हो जो उन वक़्तु मुंहिंजे चाचनि इहा ॻाल्हि क़बूल कान कई ऐं असीं भरवाड़े हिकिड़े ॿिए साबूराऊ शहर हो जंहिंमें मुंहिंजी नानी रहंदी। असां वरी उन में अची थोरा महीना रहियासीं ऐं पोइ वरी नवाबशाह में पंहिंजी जॻह ठाराए वञी उते रहियासीं। पर इहो जेको वाक़ो थियो जिन खे तुंहिंजे चाचनि खे पंहिंजो क़तल करे विया, त इहो कंहिं दुश्मनीअ जे करे या को तुंहिंजे चाचनि उनखे को जवाबु ॾिनो या उनखे रोकियो खां या कीअं? न, तुंहिंजी उमिरि तुंहिंजी उमिरि उन वक़्तु घणी? मां उन वक़्तु 8-9 साल जो। त तूं उन में तोमें उहा शनास हुई बिल्कुलु, इहो अंदाज़ो थोरो लॻाए सघे? बिल्कुलु। त तुंहिंजो छा हो अंदाज़ो? न, असांखे अहिड़े क़िस्म जो को बि शंका कान हुई, को बि अहिड़ो असांखे उञाण न हो त का असांजे दुश्मनीअ जे विचां असांजे चाचनि खे मारियो वियो आहे। छो त उहे अहिड़ा पंहिंजो ख़ुदा तरस माण्हू आहे ऐं सभिनी जो भलो चाहींदड़ हुआ जो उन्हनि खे केरु ईअं इन नमूने में दुश्मनीअ में मारियो उहा ॻाल्हि कान्हे। इहे सिंध में रवा जी तरह सिंध में इहे वाक़ा आम जाम थींदा हुआ जो चोर या धाड़ेर अचनि माण्हुनि खे मारे माल लुटे खणी वञनि। हिंदुनि सां थींदा हुआ, उन्हनि खे मारे हलिया वञनि। इहे त सिंध में आम जाम वाक़ा थींदा हुआ उन ज़माने में। पर उहो कम्यूनल सिर्फ़ु इन करे छाकाणि जो उन में थोरो नज़र ईंदो। हा बिल्कुलु, हिंदुनि वटि माल फुरण लाइ वॾेरे बि ॾाढी कोशिशि कई ऐं पुलिस बि आई, पर उन्हनि जो कुझु पतो पछाड़ीअ ताईं असांखे कोन पियो आहे, असीं छॾे हलिया। अच्छा, हाणे तुंहिंजी जेका तालीम थी इता ॻोठ मां शुरू थी हूंदी? हा, ॻोठ मां ॾाढे। इन तालीमी अरसे में तुंहिंजो पंहिंजो अनुभव कहिड़ो रहियो आहे? को दोस्त गॾियो हूंदो तोखे, को शख़्स गॾियो हूंदो तोखे, या को अहिड़ो वाक़ो का घटना उन जे बारे में कुझु तुंहिंजे जेको यादि हुजे तोखे या तुंहिंजे ज़हन ते इन कंहिं दिलि मन ते असरु छॾियो हुजे, उन जो ज़िक्र करे सघंदा? मुंहिंजी पढ़ाई बि ॾाढे हिकिड़े अजीब नमूने में थी। कीअं? रोमांटिक नमूने में। ॻोठ में स्कूल त हो ई कोन। उन वक़्तु जेका पढ़ाई थींदी से असां मस्जिद में मुले वटि वञी संगल ते वेही पढ़ंदा हुआसीं। मां पाण पढ़ियो आहियां। हा, त पोइ मुले वटि मुंहिंजी पढ़ाई जी शुरूआति थी ऐं मां पहिरीं त स्कूल वञण खां इनकार कयो, पर पोइ मुंहिंजा जेके ॿ वॾा भाउर हुआ मुंहिंजा, उहे मूंखे टंगा टोली करे मुला वटि छॾे विया। तोखे डपु छा आहे स्कूल में? हा, स्कूल जो जेको डपु हो उहो पोइ हिकिड़ो दफ़ो वियुसि मां हुते, उन खां पोइ उहो सॼो डपु लही वियो। वरी पुठिते मूं मोट कान खाधी। पोइ त जीअं अभ्यास ऐं शौक़ु वधंदो वियो त वियुसि। तुंहिंजो डपु लही वियो, मुले जी शिकिल ॾिसी? न, उहो पंहिंजो थींदो आहे जेको संकोच जेको थींदो आहे, हिजाब जेको थींदो आहे, उहो तुंहिंजो लही वियो आहे। उन खां पोइ जेका बाक़ी तालीम थी उन में तुंहिंजो को वाक़ो? त वरी साबूराव में थोरा महीना मां पढ़ियुसि। तंहिंखां पोइ त नवाबशाह में सॼी ॿी मुंहिंजी जेका थी तालीम सा नवाबशाह में थी, जितां मूं मैट्रिक ताईं पास कयो ऐं पोइ वरी कराची कॉलेज हलियो वियुसि। वरी तंहिंखां पोइ कॉलेज जेको आहे सो कराची। हा, पर इहा जेका स्कूली तालीम आहे इन जा के इम्प्रेशन्स, कोई शख़्स जो इम्प्रेशन, कंहिं संगतीअ जो इम्प्रेशन या को पंहिंजे लेखे ॿियो अनुभव उन मां का तोखे असरु छॾियो हुजे? स्कूली जीवन में असांजे टें दर्जे क्लास में हिकिड़ो रोचीराम थावाणी क़ौमी ख़्यालनि जो मास्टर हो। रोचीराम थावाणी त अञा बि? हा, रोचीराम थावाणी अञा बि जीअरो आहे ऐं नागपुर में रहंदो आहे। थावाणी फैमिली तमामु मशहूरु हुई सिंध में। क़ौमी सॼो कुटुंब जेको हुयो सो क़ौमी ख़्यालनि जो हो ऐं इहा चवणी हुई त भई जीअं नेहरूअ जो सॼो कुटुंब पंहिंजो जेल में वियो त थावाणी जो बि सॼो कुटुंब 1942 में जेल में। उन थावाणीअ असां में पैदा कई क़ौमी बोझ, शनास पैदा कई। हा, असांखे कहाणियूं ॿुधाईंदो जीवन जो जेके असांजा नेता हुआ उन वक़्तु देश भगत हुआ, उहे कहाणी ॿुधाए असां में चङी क़ौमी भावना हुननि पैदा कई। ऐं इन नमूने में मां उन क़ौमी भावना जे लहर में वहंदो वियुसि ऐं कांग्रेस खे वेझो अची वियुसि। बिल्कुलु कांग्रेस खे वेझो अची वियुसि। एतिरे ताईं जो पोइ असीं
पंहिंजे शहर में नवाबशाह में प्रभात फेरी कढंदा हुआसीं। उहा जेका आज़ादी जी तहरीक उन वक़्तु हली पई इन लॻभॻि इन पीरियड में 40-42 में, त उन में इन क़ौमी भावना तो ते कोई अहिड़ो असरु कयो जो उन में तो भाग वरितो हुजे? उहो ॿुधायां थो मां त कीअं कहिड़े नमूने मां 1942 जे हलचल में घिड़ी पियुसि, त पोइ उहा उन भावना ऐं असां एतिरे हद ताईं बि असां में उहा देशभक्ति जी भावना हुई जो असीं कुलनि ते खाधीअ जा ताकिया खणी बि घरनि में वञी विकिणंदा हुआसीं ऐं बस्तियुनि में जेके ग़रीब हुआ उन्हनि खे दवाऊं बि वञी ॾींदा हुआसीं। ऐं अहिड़ी तरह क़ौमी भावना ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॿुधायां त इन भावना जे असर हेठि ॿिया बि मुंहिंजे क्लास जा केतिरा ई शागिर्द आया। पोइ असां वरी पाण में हिकिड़ी फॉरवर्ड स्टूडेंट्स यूनियन ठाही, फॉरवर्ड स्टूडेंट्स यूनियन ठाही ऐं उन जे तरफ़ां असां हिकिड़ी फॉरवर्ड स्टूडेंट हथ लिखियल माहियानी हिकिड़ी बुलेटिन बि तयारु कंदा हुआसीं जेका सिंधीअ में नालो अंग्रेज़ी, हा नालो अंग्रेज़ी, फॉरवर्ड स्टूडेंट्स यूनियन। फॉरवर्ड किथां? फॉरवर्ड असांखे जेको मिलियो फॉरवर्ड ब्लॉक में, सुभाष चंद्र बोस जे फॉरवर्ड ब्लॉक मां मिलियो। पोइ उहा असीं छोकिरनि खे ॾींदा हुआसीं, विराईंदा हुआसीं, सर्कुलेट कंदा हुआसीं ऐं अहिड़ीअ तरह मां तमामु वेझो थी वियुसि। ऐं पोइ ओचितो 9 अगस्त 1942 में करो या मरो जो आवाज़ ॾिनो महात्मा गांधीअ ऐं क्विट इंडिया, अंग्रेज़ भारत छॾे वञो मूवमेंट थी। उन 9 अगस्त ते असांखे स्कूल में पतो पियो त नेताउनि खे गिरफ़्तार करे विया आहिनि। मां वञी पंहिंजे सॼी स्कूल में हिकु क्लास में वञी नारा हणी ऐं शागिर्दनि खे ॿाहिरि कढियो। पोइ असीं हिकिड़ो जुलूस ठाहे ऐं शहर में निकिरी पियासीं। छाकाणि असांजो स्कूल जेको विल्सा स्कूल जंहिंमें असीं पढ़ंदा हुआसीं उहो स्कूल असांजो महल ॾेढ शहर खां परे हो। पोइ असां उतां जुलूस कढियो, छोकिरुनि ऐं छोकिरनि गॾिजी जुलूस कढी उतां असीं आयासीं, सॼे शहर खे परिक्रमा ॾेई पोइ अची विच बाज़ार में बीठासीं त ओॾी महिल असांखे नियापो आयो त हाणे पुलिस अचे थी, असां भॼी वियासीं। मां वञी हिकिड़े दोस्त जे जुलूस तो पे लीड कयो, जुलूस मूं पे लीड, नंढे हूंदे खां मूंखे न इहो जनून हो, इहो जनून हो मूंखे नंढे हूंदे खां। यकदमि नियापो आयो त पुलिस थी अचेव, तव्हां पंहिंजो निकिरी हलिया। मां बि यकदमि निकिरी ऐं वञी कंहिं दोस्त जे घर ज़ेर ज़मीन थी 3 ॾींहं उते वेठो हुउसि। पोइ मां बीमार थी पियुसि ऐं घर जॾहिं मोटी आयुसि त पुलिस अॻु में ताड़ में वेठी हुई, यकदमि मूंखे गिरफ़्तार करे लकब में हणी आहियूं। कुल घणा महीना तूं जेल में रहे? टोटल मां 11 महीना जेल में रहियुसि। 11 महीना जेके तूं जेल में रहे, उन पंहिंजे जेलनि जो उन सज़ा भोगण जो कोई पंहिंजो अनुभव या आज़मूदो? इहा सज़ा कोन हुई, हिननि इहो असांखे नज़रबंद करे रखियो हो। अच्छा अच्छा, हा नज़रबंद, उन्हनि न को केस हलायूं न को ॿियो, पर नज़रबंद करे रखियऊं जंहिंखे डिटेन्यूस चवंदा हुआ। डिफेंस ऑफ इंडिया एक्ट हेठि उन्हनि खे गिरफ़्तार कंदा जिन मां ख़तरो हो स्टेट खे, ऐं उन अंदर असांखे गिरफ़्तार करे पोइ सखर जेल में वठी विया। पर उनजो तुंहिंजो पंहिंजो कोई अनुभव इन जेल वारे अरसे जो? उन में मुंहिंजो वॾे में वॾो जेको अनुभव थियो मूंखे जेल जे अंदरि, सो मुंहिंजी शोभे सां मुलाक़ात। पहिरियों ई दफ़ो मुंहिंजी शोभे ज्ञानचंदाणीअ सां मुलाक़ात थी सखर जेल में। ॾाढी पंहिंजो हिकिड़े अहिड़ी शख़्सियत, अट्रैक्टिव शख़्सियत हुई जो मां हुन ॾांहुं छिकिजी आयुसि ऐं हुन बि ईअं महसूसु कयो त मां बि हुनखे कशिश कयो। पोइ त असीं अहिड़ा दोस्त थी वियासीं जो जेल में इहा असांजी जोड़ी मशहूरु थी वई ऐं असीं पंहिंजो गॾिजी घुमंदा हुआसीं, असीं गॾिजी खाईंदा हुआसीं ऐं गॾिजी किताब पढ़ंदा हुआसीं। उन्हनि ॾींहंनि में हिन मूंखे साम्यवाद जो किताब ॾिना पढ़ण लाइ ऐं उन साम्यवाद जे किताब पढ़ंदे पढ़ंदे मुंहिंजी काया कलप थी वई। मुंहिंजे वीचारनि में हिकिड़ो इनकलाब अची वियो हलियो। छाकाणि पहिरीं जेके मुंहिंजा क़ौमी वीचार हुआ, यानी कांग्रेसी नमूने जा जेके वीचार हुआ, उन खां ही जेके वीचार हुआ साम्यवाद जा वीचार, से बिल्कुलु हिकिड़ा जंहिंखे रेडिकल चइजे, इनकलाबी वीचार जेके हुआ से हुआ। कांग्रेसी मूवमेंट जेका हुई, आज़ादी जी मूवमेंट, उनजो रुॻो हिकिड़ो मक़सदु हो, हिकिड़ो आदर्श हो त क़ौमी अंग्रेज़नि खे भॼाइणो आहे ऐं क़ौमी आज़ादी हासिलु करणी आहे, पॉलिटिकल आज़ादी। पर पॉलिटिकल आज़ादी खां पोइ छा,
करोड़ें जेका भारत जी जनता हुई उन्हनि जे बुख जो सुवालु, बेरोज़गारी जो सुवालु, उन जे तइलीम जो सुवालु, उन जे पंहिंजो ॿियनि सहूलियतुनि जो सुवालु, उन जे न्याय जो सुवालु, उहो किथां? छाकाणि उहो त पोइ जॾहिं सिस्टम बदिलिजे तॾहिं उहा ॻाल्हि अची सघे थी, रुॻो क़ौमी आज़ादु पॉलिटिकल फ्रीडम मां कोन थी अची सघी। पर हिते हीअ जेका फिलासफ़ी साम्यवादी फिलासफ़ी तंहिं मूंखे एॾो कशिश कयो, छाकाणि उन में हर चीज़ जे लाइ इकॉनॉमिक आज़ादी जी बि, सोशल आज़ादीअ जी बि, इहे सभु जेके आहिनि से प्रोग्राम हुआ। तंहिंजे करे इन जेल जे अंदरि ई मां कांग्रेसी वीचार, कांग्रेस फ़िलसफ़े खां हटी मां साम्यवादी फ़िलसफ़े ॾांहुं हलियो वियुसि ऐं पोइ ॿाहिरि निकितुसि त मां कम्यूनिस्ट पार्टीअ सां कमु करणु लॻुसि। त माना हिकु जेका कांग्रेस जी जेका फिलासफ़ी हुई, आज़ादी जेका तहरीक, उन तुंहिंजे दिलि खे छुयो ऐं हीअ जेका ज़हन खे उहा तोखे वधीक लॻी क़बूल करण जहिड़ी ऐं वधीक उन में वधीक ॼाण जी बहिरो वठण जी। इहो त तो जीअं पाण चयो आहे त सियासी तहरीक में उन खां पोइ जेको आहे सो गिड़ी पे ऐं उन में बहिरो वठणु जेको आहे सो तूं शुरू कयो। पोइ त मां बिल्कुलु सरगर्म कमु कंदो, मां लेबर में कमु करणु लॻुसि, स्टूडेंट माना पोइ तूं उन ॿियो कम्यूनिस्ट पार्टीअ जो मेंबर बि थियो। उन मेंबर कम्यूनिस्ट पार्टी अहिड़ो तकिड़ो कोन कंदी आहे। अच्छा। हा, पर मां उन्हनि सां गॾिजी कमु कंदो हुउसि। स्टूडेंट्स जेके हुआ पंहिंजो लेबर यूनियन में बि ऐं स्टूडेंट्स में बि मां कमु कंदो हुउसि ऐं उन्हनि जो पोइ जेको कल्चरल फ्रंट ठहियो, नई दुनिया पब्लिकेशन, उन कल्चरल फ्रंट ते बि मां कमु करणु लॻुसि। अच्छा, ये तुंहिंजी साहित्य में दिलचस्पी कीअं पैदा थी? उहो बि हिकिड़ो अजीब क़िस्म जो वाक़िओ आहे त इहे जॾहिं मां वियुसि कराची वञी पहुतुसि कॉलेज में, हीअ ॻाल्हि जेका मां तव्हांखे ॿुधायो वियुसि त उते ॿिनि क़िस्मनि जूं ग्रुप्स कराचीअ में, छाकाणि उन ज़माने में तव्हां सोचो त आज़ादी जी मूवमेंट जी लहर उथी हुई, जंहिंमें असीं सभई जवान जेके हुआसीं जेलनि में वियासीं। तंहिंखां पोइ ॿियो जेका लहर उथी हुई सा हुई रूसी इनक़लाब जी लहर उथी हुई, जंहिंमें साम्यवाद जो जेको आहे सो वॾी फिलासफ़ी जो तमामु वॾो फैलाव थियो हो। इन्हनि सभिनी गॾिजी सिंध में बि असरु कयो। सिंध में बि नंढियूं नंढियूं ग्रुप्स जेके आहिनि से जुदा जुदा हंधनि ते ठहियूं, जंहिंमें साम्यवादी वीचारनि जा जो फैलाव करण लाइ पैदा थिया आहिनि। पहिरियों साम्यवादी वीचारनि खे फैलाव करण लाइ शिकारपुर में गोविंद पंजाबीअ हिकिड़ी नई दुनिया किताब घर खोलियो हो ऐं पोइ उहो थोरे वक़्त खां पोइ वरी खणी आया कराचीअ में ऐं हू छाकाणि त थोरो हलाए न पिए सघियो या हुनखे ॿियूं के मजबूरियूं हुयूं त पोइ इहो कम्यूनिस्ट पार्टीअ वारनि इहो वरितो हिन खां नई दुनिया किताब घर ऐं मालीअ खे हलाइण लाइ उहो हिननि ॾिनो। मालीअ वरी उन्हनि नई किताब घर जे बैनर हेठि हिकिड़ी मंथली मैगज़ीन जेका कढी, जंहिंजो नालो रखई नई दुनिया माहवार रसालो। अच्छा। हा। उन नई दुनिया माहवार रसाले हिकिड़ो सिंधी कहाणियुनि जो स्पेशल पर्चो कढण जो ऐलान कयो त माली मूंखे चैलेंज ॾिनो, भई तूं लिखंदे इन लाइ कहाणी, इन अॻु में तो कुझु लिखियो, इन खां अॻु मूं कुझु कोन लिखियो सवाइ हिन जे जो जेका कम्यूनिस्ट पार्टीअ जी हुई हफ़्तेवार अख़बार सदाकत, रुगो मां उनखे एडिट कंदो हुउसि या उन लाइ लेख तर्जुमो कंदो हुउसि। पोइ मूं चयोमांसि तूं मां लिखां त तूं पंहिंजो पब्लिश कंदे पंहिंजे मैगज़ीन में? चई हा कंदुसि। पोइ वरी मां कहाणी ॻोल्हण लाइ कराची जे शहर जे घिटियुनि में निकिरी पियुसि ऐं कहाणी ॻोल्हे अचां ऐं इतफ़ाक़ कहिड़ो थियो जो मां जीअं बंस रोड जेको इहो आहे तंहिं मां पे लंघियुसि। हा, कहाणी कीअं मिली त हिकिड़े मिठाई जे दुकान ते ॾिठुमि त हिकिड़ो मेड़ाको लॻो पियो आहे। अच्छा। मूं झाती पाए वञी अंदरि ॾिठी त भई छा आहे पोइ हेॾो मेड़ाको छो आहे? ॾिसां त हिकिड़ो नंढो 10-12 सालनि जो छोकिरो आहे, तंहिंखे मोचड़ा पिया लॻनि ऐं चमाटुनि मथां चमाटूं मिठाईअ वारो। मूं ॾिठो त मूं पुछियो भई छा आहे माजरा? चई हिन चोरे मुंहिंजी जिलेबी जेका आहे सा चोराई आहे। इते मुंहिंजे ज़हन में इहा कहाणी अची वई, कहाणी मूंखे मिली वई, मूं कहाणीअ जो सिरो रखियो जिलेबियुनि जो चोर, जेका मुंहिंजी पहिरीं कहाणी। अच्छा, विरहाङे ताईं सम्झो ॿी हिकिड़ी कहाणी लिखियमि, हा, जंहिंजी हूअ पर उहा पार्टीशन जे बारे में पंजाब में जेके फ़साद थिया हुआ उन्हनि फ़सादनि जे बुनियाद ते मूं हिकिड़ी ॿी लिखी। सिर्फ़ु इहे 2 कहाणियूं विरहाङे जे खां अॻु में सिर्फ़ु 2 कहाणियूं लिखियुमि, बाक़ी रुगो
ख़ासि करे अख़बार नवीसे जो जेको कमु हो सो मां कंदो किरे त विरहाङो असां सिंधियुनि लाइ हिकु वॾी दुर्घटना रहियो आहे इन विरहाङे जे बारे में तव्हां मार्क्सवादियुनि जो कहिड़ो तसवुरु हो तुंहिंजे सुवाल जा ॿ भाङ आहिनि हिकिड़ो इहो त विरहाङे लाइ कम्यूनिस्ट पंहिंजो तसवुरु असांजो चाहो ऐं ॿियो त असां हुनजी हिमायत कई पहिरीं ॻाल्हि तसवुर जो सुवाल थो पुछी त पाकिस्तान जो तसवुरु कंहिं वटि बि कोन हो कंहिं बि पार्टीअ वटि कोन हो जेकॾहिं हो त रुॻो ब्रिटिश इम्पीरियलिज़म वटि हो तसवुरु त असां हिन सब कॉन्टिनेंट खे विराहे टुकड़ा करियूं ऐं हिंदुनि मुस्लमान जो दाइमा झगड़ो क़ाइमु करियूं कम्यूनिस्ट पार्टी जी इहा मुराद कान हुई तंहिंजी कम्यूनिस्ट पार्टीअ विरहाङे जी हिमायत न कई जीअं तूं थो चईं पर उन्हनि रुॻो पाकिस्तान जे बारे में जेके शंकाऊं हुयूं मुस्लिम लीग जूं उन्हनि खे एनकरेज कयो ऐं इनडायरेक्टली वी कैन से दैट दे हैव प्लेड अ पार्ट इन क्रिएटिंग सर्टन सिचुएशन वेयर द कंट्री वाज डिवाइडेड अच्छा त मुंहिंजे हमायत सां मतिलबु उहो ई हो त उन्हनि जो जीअं न हिकिड़ो पासो खणिबो आहे या उहो पासो जेको आहे जीअं ॿियनि ॾिठो पिए त हिननि पंहिंजे लेखे ॼण इनडायरेक्टली सम्झो हुननि जो हो त भई जेके हुननि जी मुराद छा आहे त जेके मुस्लिम कम्यूनिटीअ खे जेके शंकाऊं आहिनि जेके हुननि खे डप आहिनि असीं उन्हनि जा जेकॾहिं दूरि करियूं त हिंदू ऐं मुस्लमान पंहिंजो वेझो अची सघनि था ऐं सब कॉन्टिनेंट में हारमनी ऐं पीस पैदा थी सघे थो ऐं पोइ जेकॾहिं ॿई मुल्क डिवाइड बि थियनि त घटि में घटि भाउर थी था रहनि पर ब्रिटिश इम्पीरियलिज़म जी उहा मुराद कान हुई तूं विरहाङे वक़्तु हिंदुस्तान लॾे न आहे छो यानी कोई सबबु मूं विरहाङे खे क़बूल ई न कयो मूं पंहिंजी धरती छॾण खां इनकार कयो मुंहिंजो हीअ मुंहिंजी धरती आहे मां हितां छो छॾियां तंहिंजे करे मां सिंध में रही पियुसि ॿिया सभु जेके हिंदू भॼी आया माइग्रेशन थियो मां उन्हनि लाइ जवाबदार कोन थो ठहिरायां की त भई छो भॻा पर मां अटकल 2 साल विरहाङे खां पोइ बि सिंध में रहियो पियो छाकाणि मूं चयो त मां हीउ देश न छॾींदो ऐं मूंखे इहो विश्वास ई कोन थियो आहे त काई ई विरहाङो जेको आहे सो दाइमा आहे ऐं केतिरनि खे तोखे ख़बर आहे केतिरनि हिंदुनि खे बि विरहाङे दाइमा हीअ चीज़ हुई कंहिंखे ख़बर कोन हुई केतिरा हिंदू पंहिंजो मुस्लिम भाउरनि वटि पंहिंजूं घरनि जूं चाबियूं छॾे आया दोस्तनि वटि चाबियूं छॾे आया त जोधासी मोटी अचो इहो हिकिड़ी भावना हुई उन भावना खे वधीक शिदत सां मूं महसूसु कयो त मां पंहिंजी धरती न छॾींदुसि तंहिंजे करे मां उते तरसी पियुसि पर पाकिस्तान जहिड़े फ़र्क़े परस्त रियासत में असां हिंदुनि खे किथे था छॾीनि ऐं सो बि वरी कम्यूनिस्टनि खे यकदमि असां सभिनी खे जेके हिंदू हुआसीं कराची कम्यूनिस्ट पार्टी आहे उन्हनि सभिनी खे पकिड़े वञी कराची जेल में विधऊं अच्छा जंहिंमें शोभो ज्ञान चंदाणी हो A.K. हंगल जेको हींअर साइने आर्टिस्ट आहे फिल्म जो हीरो आहे मां हुउसि भॻवान पंहिंजो गुलाब भगवानाणी हो ॿियो असांजो हिकिड़ो पहूमल हो जेको कराची में उहो उते ई रहियो ऐं उते ई गुज़ारे वियो ऐं इहे 4-5 ॼणा जेके असीं हुआसीं से कराची जेल में वञी रहियासीं पाकिस्तान में जॾहिं आहीं हिते जीअं कहिड़ियुनि हालतुनि में तूं हिते पोइ छा थियो विरहाङे खां पोइ आहीं हिते पोइ छा थियो त मां वञी हैदर बख्श जतोई वटि हैदराबाद में इहे 2 साल मां सिंध में ई रहियुसि ऐं पंहिंजे मुस्लिम जेके दोस्त हुआ कम्यूनिस्ट दोस्त हुआ उन्हनि जे घरनि में रहंदो हुउसि ऐं हैदराबाद में हैदर बख्श जतोई जेको इनकलाबी लीडर हो हारी मूवमेंट जो उन जे घर में वञी रहियुसि ऐं उते हू हिकिड़ी अख़बार कढंदो हो हारी हक़दार नाले सां मूंखे चयईं त तूं चङो थियो त आयो आहीं हाणे तूं वेही हलाए पर उते हालतूं अहिड़ियूं जो पंहिंजो वधीक वक़्तु रहणु मुश्किल थी पियो छो त 24 कलाक मुंहिंजे पुठियां CID वारो फिरंदो हो मां हैदर बख्श जतोईअ जे घर रहंदो हुउसि 1st फ्लोर ते ऐं मां ॾिसंदो हुउसि सुबुह जो जीअं ई उथंदो हुउसि दरीअ खां निहारींदो हुउसि त साम्हूं वारी रेस्टोरेंट में हिकिड़ो चंडाल वेठो आहे वरी जेसिताईं मुंहिंजे हिन पंहिंजो कोठीअ जी बत्ती न विसामंदी हुई तेसिताईं उहो उते वेठो हूंदो हो ऐं रुॻो वरी सुबुह जो ॾिसंदो हुउसि त उहो ईंदो अहिड़ी तरह ॿियनि मुंहिंजे मुस्लिम दोस्तनि जे घर वेंदो हुउसि उन्हनि खे बि इहे CID वारा परेशान कंदा त पोइ नेठि मुंहिंजे दोस्त जतोईअ चयो त हीउ चंडाल हीउ कुता तुंहिंजी पुठि न छॾींदा
तूं फ़िलहालु 5-6 महीननि लाइ तूं भारत हलियो वञ, जीअं होए मोए टरे पोइ वरी तूं मोटी अचिजांइ। ऐं हुनखे बि एॾी उमेद हुई त असीं वरी मोटी ईंदासीं। मूंखे हिकिड़ो किताबु ॾिनई, व्हाट इज़ मार्क्सिज़म। चई तूं तर्जुमो कंदो अचिजांइ, जॾहिं मोटी त असीं हिते छपाईंदासीं हिते, तूं तर्जुमो सिंधीअ में करे अचिजांइ। पोइ तूं मोटी वे। मोटण त ॾाढो मुश्किल थी वियो, सभु वाहूं बंदि थी वियूं। अॼु मोटण जो सुवाल ई कहिड़ो थो पैदा थिए। पर हिते हिंदुस्तान में अचण खां पोइ जेको वरी ॿी तब्दील मुंहिंजे ज़हनी सतह ते जेका ॿी तब्दील मूं में आई, इहा हुई त मां वञी उल्हासनगर में कैंप में वञी रहियुसि। उते पुराणो हैदराबाद जो मुंहिंजो दोस्त हो भोजराज पुसवाणी, उनजे घर वञी रहियुसि। उते जेके कैंपुनि जूं हालतूं मूं ॾिठियूं, उते जेके हिकिड़े क़िस्म जो दर बदर सिंधियुनि जी मूं जेका हालत ॾिठी, जंहिंमें राशन लाइ असांजा भाउर ऐं भेनरूं कतरूं लॻाए वेठियूं आहिनि। इवन सुबुह जो जे हाजत लाइ जेके आहिनि से भॻल पंहिंजो जेके हुआ काकूस, उन्हनि जे साम्हूं लाइनूं लॻाए वेठा आहिनि। ऐं हीअ भॻल बैरकूं आहिनि जिन में असांजूं भेनरूं ऐं असांजूं माताऊं जिन जे मथां छितियुनि मां पाणी पियो वहे। इहा हालत ॾिसी मां ॾाढो परेशान थी वियुसि, ॾाढो दुखी थियुसि। ऐं पोइ चयुमि त हिन खां वधीक ॿियो मूंखे कम्यूनिज़म कहिड़ो आहे। हिननि माण्हुनि जी जे मां शेवा नथो कयां त मूंखे कम्यूनिज़म छा। तंहिंजे मां पंहिंजे माण्हुनि जी पहिरीं शेवा कयां। तंहिंजे करे पोइ मूंखां इहा ॻाल्हि त मां वापसि मोटी वञा जो सुवाल ई मुंहिंजे लाइ पैदा न थियो। ऐं मां यकदमि सिंधी मूवमेंट में घिड़ी पियुसि। ऐं उते ई वक़्त ते असांजे सिंधी भाषा जे लिपीअ ते हमिलो थियो, हथ चुरांद थी, लिपीअ खे बदिलाए देवनागरी करण जी कोशिशि कई वई ऐं पंहिंजो हिकिड़ो एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर कढियो वियो, जंहिं ते सभिनी अदीबनि में ऐं विद्वाननि में तमामु घणी तुर्शी ताव पैदा थियो। ऐं लिपीअ जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ी मोर्चो ॿधो, जंहिंमें तूं बि हुआ, असीं सभु हुआसीं। असां हिकिड़ी मीटिंग कोठाई सिंध माडल हाई स्कूल में, जिते असां लिपि कमेटी ठाही, जंहिंमें सभु जेके असांजा विद्वान हुआ उते शामिलु थिया। अज़ीज़ भो, कल्याण भो ऐं ॿिया नौजवान भुआ, पंहिंजो मोती भो, राही भो ऐं पंहिंजो पोपटी भुई, सभु असीं गॾु हुआसीं। असां लिपीअ जी तहरीक हलाई। तंहिंजे करे पोइ मां एॾो वेंदी हुयमि सिंधी मूवमेंट में, मां एतिरो गहरो निकिरी वियुसि जो पोइ मूंखे वापसि मोटण जो कॾहिं। तो वकालत जी डिग्री वरिती, पोइ तूं वकील छो न बणे, मास्टर छो बणे? ऐं हीअ त केस जे कंहिं वकालत जे ज़रिए तूं लड़ी सघे हां वधीक। बराबरि, इहा तुंहिंजी सही ॻाल्हि आहे। इहो जेको आहे मंतक सो सही आहे त मां छो न वकील छो न थियुसि, मास्टर छो वञी थियुसि। उन लाइ मूंखे ॿ ख़ासि ॻाल्हियूं हुयूं। कहिड़ा? हिकिड़ो त जेकॾहिं मां वकालत करियां हा त मां एतिरो वक़्तु पंहिंजे जातीअ जे हलचल खे ऐं उन जी जेको रिवाइवल आहे या उन जी सर्वाइवल आहे, सिंधियुनि खे वरी जाॻाइण जो ऐं पंहिंजे कल्चर खे बचाइण जो जेको रोल मूं पंहिंजे मथां आयदु कयो, उनखे मां पूरो वक़्तु न ॾेई सघंदुसि। छाकाणि त वकालत माना फुल पेशो हूंदो, फुल टाइम पेशो। ॿियो मूं मास्तरी इन करे कई त उते रुॻो 4 कलाक मूंखे नौकिरी करणी पवंदी, बाक़ी जेको टाइम हो सो मुंहिंजो हो, उन में मां पंहिंजी जातीअ लाइ कमु करे सघां थो। तंहिंजे करे मूं मास्तरी पसंदि कई। जो चवणी मास्तरी उन वक़्तु सम्झो वियो हूंदो त बुख, मास्तरी माना बुख ऐं वकालत माना धन। मूं धन खे छॾे बुख पसंदि कई। इन तहरीक सां गॾोगॾु साहित्य सर्जना बि थी रही हुई। इन साहित्यिक सर्जना बाबति ऐं उन में पंहिंजे योगदान बाबति तहरीक खे छॾे बि कुझु ॿुधाए सघंदे? असांजी तहरीक जेके सिंधियत जी तहरीक था चऊं, उहा ऑल एम्ब्रेसिंग तहरीक हुई, जंहिंमें साहित्य हो, कल्चर हो, ड्रामा हो, संगीत हो, तइलीम हुई, जवाननि खे जाॻाइणो हो। तहरीक असांजी ऑल राउंड आहे, ॼण असांजी पूरे जीवन जो हिकिड़ो परवाह हो। तंहिंजे करे साहित्य बि उन जो हिकिड़ो भाङो हो। ऐं साहित्य जी हक़ीक़त में ॾिसो त साहित्यकारनि ई इन मूवमेंट खे अॻिते वधायो। उहे ई हुआ जेके अॻियां हुआ आया, उन्हनि ई इन मूवमेंट जो। तंहिंजे करे मां इन करे साहित्य, पर मां साहित्य खे बि पासीरो कोन कयो। मां इहा ॻाल्हि मञा थो जे मूवमेंट में ज़्यादा वक़्तु न ॾेई साहित्य सर्जन में ॾियां त थी सघे थो त क्वालिटी ऐं क्वांटिटी में चङो फ़र्क़ु पइजी वञे। इन सॼे अरसे ॾींदे तुंहिंजे नज़र में इन जी हासिलात छा थी आहे? सिंधी मूवमेंट जी जेकॾहिं हासिलात खे हिन वक़्तु जेके असीं उन खे एसेस कयूं त मूंखे केतिरियूं पॉज़िटिव चीज़ूं
केतिरियूं पॉज़िटिव हासिलातूं मूंखे नज़र अचनि थियूं। वॾे में वॾी हासिलात ई मूवमेंट इहा आहे त मूवमेंट सिंधी जातीअ खे कनेक्ट करणु, सिंधी जातीअ खे गॾे रखण में वॾो हथियो साबित थी आहे। एतिरे हद ताईं जो अॼु उहा मूवमेंट भारत जूं सरहदूं टिपी ऐं ॿाहिरिनि मुल्कनि में बि इहा मूवमेंट जेका सिंधियत जी मूवमेंट सां वई आहे। ख़ासि करे हिते हिन हालत में जॾहिं असां हिते छिड़ विछड़ हालत में रहूं था जुदा जुदा प्रांतनि में, त इहा मूवमेंट असांजी लाइफ लाइन आहे, लाइफ लाइन आहे, लिंक आहे। ऐं इहा अञा ताईं बि असांजी इहा मूवमेंट जेका आहे सा वाइटल नेसेसिटी आहे असांजी, ऐं उन मूवमेंट खे असांखे छॾिणो न आहे, छाकाणि त असां वटि प्रांत बि कोन्हे, असांजे ॿोलीअ ते हर वक़्तु हमिलो थियण जो इम्कानु आहे, असांखे पॉलिटिकल पावर कोन्हे, त पोइ इहा असांजी जातीअ जी एकता क़ाइमु करण वारी जेका मूवमेंट आहे इहा असांजे लाइ तमामु अहम आहे। इहा मूवमेंट ख़ुदि सिंध तरफ़ पंहिंजा असर करे थी ऐं सिंध ॾांहुं बि असांजा नियापा वञनि थो, त सिंध में बि जेका जीअं सिंध मूवमेंट आहे असांजे हिन तह खां इंस्पायर थिए थी ऐं असांजी ॿिन्ही सरहदुनि जे ॿिन्ही पासे इन मूवमेंट खे तमामु घणी अहमियत आहे। मां सम्झां थो इहा इन लाइ बि ज़रूरी आहे त असांजो असुलु जेको हेरिटेज आहे सिंधी आहिनि जेसि ताईं इहा सिंध आहे, सिंध आहे, मुअनि जो दड़ो आहे, इहो जेको हेरिटेज आहे सो सिंध में आहे। त सिंध सां असांजे लिंक रखण वारी जेका चीज़ आहे सा असांजी ॿोली आहे, इहा तहरीक किरत। हाणे पहुता आहियूं अची पंहिंजे हिन ते हिकिड़ो आख़िरी सुवाल मां तोखां पुछां, हीअ हयाती तोखे जेकॾहिं वरी जीअण लाइ मिले त कीअं जीअणु चाहींदे? बिल्कुलु साॻे नमूने में या कुझु नए नमूने में? अहिड़ी सौगात जे मूंखे मिले, सम्झो मिले थी तोखे, मूंखे मिले थी अहिड़ो वर कोई ऋषि वर को मूंखे वर ॾिए थो त मां इहा जीवन जेके मूं हिन जीवन में ख्वाब या सुपना पूरा न करे सघियो आहियां मां उहे पूरा करण जी कोशिशि कंदुसि। मिसाल, सिंधियुनि में एकता जी अञा ज़रूरत आहे, उन एकता खे मां टाइम ॾींदुसि। जेकॾहिं पाण बि चाहिनि न पाण उन्हनि खे ज़ोरी मञिणो पवंदो। जे हालतूं अहिड़ियूं खेनि मजबूर कंदियूं त सिंधी जाती जेकॾहिं तव्हां गॾिजी नथा रहो त टिड़ी पखड़ी वेंदव ऐं तव्हांजी जेका हालत आहे सा तमामु ॾुखी हालत थी वेंदी। तंहिंखां पोइ मुंहिंजो वॾे में वॾो ख्वाबु हो त सिंध आज़ादु थिए, सिंध में सिंधू प्रदेश जेको आहे सो उहो थिए, त उहा मुंहिंजी जेका सपनो आहे सो अञा रहियो पियो आहे। ऐं जेकॾहिं मूंखे सचपचु वरी ॿिया 75 साल मिलनि था त मां इहे 2-3 जेके मुंहिंजा सुपना आहिनि उनखे पूरा करण में मां पंहिंजी जीवन ॾींदुसि। वरी बि मां मास्तरी क़बूलु कंदुसि, वकालत क़बूलु कोन कंदुसि। अच्छा।